रोड़ीअ भरिसां मासूम नींगर पेर तिरकण सबब नारा कैनाल में बुॾी वियो आहे। उन हवाले सां वधीक अपडेट करण जे लाइ असां टेलीफोन लाइन ते मौजूदु आहे रोड़ीअ मां मेहरान टीवीअ जो रिपोर्टर सैफुल्ला बलोच। जी सैफुल्ला, वधीक अपडेट कजो। जी मां तव्हांखे ॿुधाए थो हलां, रोड़ी में 7 वरनि जो मासूम नींगर नारा कैनाल में बुॾी वियो। रेस्क्यू ऑपरेशन जारी। रोड़ी भरिसां ॻोठ खणण मां छिवासी 7 वरनि जो मासूम नींगर अब्दुल मजीद वल्द अली शेर मीरानी मुबैना तौर पेर तिरकण सबब नारा कैनाल में किरी बुॾी वियो, जंहिंखां पोइ इलाइक़े में अफ़सोस जी लहर छाइजी वई। वाक़े जी इतला ते रेस्क्यू 1122 जूं टीमूं ऐं मक़ामी रवासी वॾे अंग में वाक़िअ हंधि पहुची विया, जिते नींगर जी ॻोल्हा लाइ रेस्क्यू ऑपरेशन जारी आहे। आख़िरी इतलाहनि ताईं मासूम नींगर जो को बि पतो न पइजी सघियो हो। होॾां नींगर जी ओचिते हादसे सबब घर में कोराम अची वियो आहे, जॾहिं त वारस सख़्त ॾुख ऐं परेशानी मुब्तला आहिनि। इलाइक़े वासियुनि लाॻापियल इदारनि खां अपील कई आहे त सर्च ऑपरेशन खे वधीक तेज़ करे नींगर जी जल्द बाज़ाबी खे यकीनी बणाए वञे। जी सैफुल्ला, जी मेहरबानी।